मोरो में सेठार बिरादरी के बिंदुरनि में झेड़े दौरान जख्मी चल बाड़ी फौत थी वई है। झेड़े दौरान माज वेलन जो अंग वधी बथी वियो है। संगावती तकरार तां झेड़े दौरान अब्दुल रज़ाक सेठार गोलियों लगन सबब माज वियो हो ऐं बाड़ी जख्मी थी हुई। जख्मी बाड़ी अस्पताल नींदे रस्ते में दम धणी हवाले कर छड़ियो है। खबर के हवाले से अपडेट दे रहा आहियूं त मोरो में सेठार बिरादरी जी बिंदुरनि में झेड़े दौरान जख्मी चल बाड़ी फौत थी वई है। झेड़े दौरान माज वेलन जो अंग वधी बथी वियो है। संगावती तकरार तां झेड़े दौरान अब्दुल रज़ाक सेठार गोलियों लगन सबब माज वियो हो ऐं बाड़ी जख्मी थी हुई। जख्मी बाड़ी अस्पताल नेंदे रस्ते में दम धणी हवाले कर छड़ियो है। वधिक तफसील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद है शहबान अबड़ो। जी शहबान, मोरो में सेठार बिरादरी जी बिंदुरनि में झेड़ो थी पियो है, इन बाबत आगाह कजो। जी बिल्कुल मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोरो में सेठार बिरादरी जी ॿिनि ज़ेलुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान ज़ख्मी थियल मासूम ॿारड़ी ख़ुशबू सेठार बि फौत थी वई आहे। मोरो में संगावती तकरार तां झेड़े दौरान फेरिंग सबब में हिकु ॼणो रज़ाक सेठार फौत थी वियो हो। जॾहिं त मासूम निगर जेकी आहे तो ख़ुशबू खे गोली लॻण सबब ज़ख्मी थी पई हुई। ही मासूम निगरे खे नवाबशाह अस्पताल लियो पियो वियो त रस्ते में ई दम हवाले थी वई आहे। जी ठीक है शहबान, तफसील ॾियण लाइ महिरबानी।